ख़बर शामिल कंदासीं घोटकी मां। ब्यूरो चीफ नदीम भट्टी जी रिपोर्ट। म्यूनिसिपल कमेटी घोटकी जो इजलास चेयरमैन जाम आसिफ रज़ाक धारेजो जी सदारत हेठि थी गुज़रियो, जंहिं में समूरनि मेंबरनि शिरकत कई। इजलास जी कार्रवाई CMO कमर ज़मान इंडड़ हलाई। शहर में हलंदड़ नए तरक़ियाती मंसूबनि ऐं म्यूनिसिपल कमेटी जे मजमूई सूरतहाल बाबति ब्रीफिंग ॾिनी। इजलास में इतफ़ाक़ राय सां 2 करोड़ रुपयनि जी लाॻत सां सेफ सिटी मंसूबे जी मंज़ूरी ॾिनी वई, जंहिं तहत शहर में CCTV कैमराऊं लॻायूं वेंदियूं। शहर जे 14 वार्डनि मां गंद किचिरो खणण वारे कम ऐं मीज़ाइल चौक वटि ज़बून थियल नंढे गोश्त मार्केट जी मरमत ऐं नए सिर बहाली वारे कम जी बि मंज़ूरी ॾिनी वई। इजलास में मेंबरनि खां नए माली साल जी बजट लाइ तजवीज़ूं पिणु घुरियूं वयूं। शहर अंदरि रिकॉर्ड तरक़ियाती कम कराइण ते चेयरमैन जाम आसिफ रज़ाक धारेजो जी हिमायत में किरारदाद इतफ़ाक़ राय सां मंज़ूर कई वई। थोरे अरसे अंदरि सॼी सिंध जी भेट में सभ खां वधीक तरक़ियाती कम घोटकी म्यूनिसिपल कमेटी कराया आहिनि, जंहिंजो क्रेडिट चेयरमैन जाम आसिफ रज़ाक धारेजो ॾांहुं वञे थो। शहर जे 80% घिटियुनि रस्तनि में रोड, CC पीवर ऐं ड्रेनेज निज़ाम जो कमु थी चुको आहे। शहर जी ख़ूबसूरती लाइ वधीक 155 तरक़ियाती कमनि जा टेंडर हिकु हफ़्ते अंदरि थी वेंदा।